पूरे मुल्क जे नसीराबाद में भी कश्मीरियुनि सां योम अक़ियत जो इज़हार करण लाइ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां स्कूली शागिर्दनि तरफ़ां उस्तादनि तरफ़ां इंतिज़ामिया तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। अचो खाइन मालूम करियूं त उन मौक़े ते कश्मीरियुनि लाइ कहिड़ो पैगाम ॾियण था चाहिनि। असीं कश्मीर भाइरनि खे इहो यकीन ॾियारायूं था त पाकिस्तान जो अवाम तव्हां सां हर वक़्तु गॾु आहे ऐं असीं पंहिंजे अफ़वाज सां गॾु कुल्हे कुल्हे में मिलाए पंहिंजे बॉर्डर जी हिफ़ाज़त कंदासीं। इंशाअल्लाह कश्मीर जी आज़ादी ॿीहाराईंदासीं। इंशाअल्लाह ताला वो ॾींहुं परे न आहे जॾहिं कश्मीर पाकिस्तान जो हिसो बणिबो। कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाक हो जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। कश्मीर बनेगा पाकिस्तान। असां चऊं था त कश्मीर पाकिस्तान जो हिसो बणिजे ऐं पाकिस्तान पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। 1947 खां ई इंडिया पंहिंजी जारियत जी स्टार्टिंग वरिती हुई ऐं 27 अक्टूबर 1947 खां पंहिंजूं फौजूं लाहे ऐं इंडिया में उन वक़्त ज़ुल्म जी बाज़ार गरम करे चुकी आहे। पूरी क़ौम जो इहो ई मुतालबो आहे त कश्मीर मां भारतीय जारियत ख़त्म कई वञे। जेसीं ताईं भारतीय जारियत ख़त्म न थींदी पाकिस्तानी अवाम कश्मीरियुनि सां गॾु हूंदो। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।